हाला पुराणा शहर में प्लाट जी मालिकी जे मामले तां मुग़ल बिरादरी ऐं सैयद बिरादरी में तकरार तेज़ थी वियो। सैयद बिरादरी तरफ़ां हदरी इंतज़ामिया ते बाअसर माण्हुनि जी कमदारी करण जो इल्ज़ाम हाला पुराणे जे रहवासी मरहूम सैयद नूर शाह जीलानी जी घरवारी महनाज शाह इल्ज़ाम हणंदे चयो आहे त असांजो 28 फुट प्लाट आहे। उन प्लाट जा असां वटि कागज़ रजिस्ट्री वग़ैरह आहे। जंहिं प्लाट ते मुग़ल बिरादरी जा माण्हू नाजाइज़ तरीक़े सां कब्ज़ो करे रहिया आहिनि। इलाइक़े जा बाअसर माण्हू नूरुद्दीन सनाई लखा ॾिनो अरबाब बेकब्ज़ा माफ़िया जो साथ ॾेई रहिया आहिनि। हदरी पुलिस पिणु कब्ज़ा माफ़िया जी साथारी बणियल आहे। पुलिस बाअसर माण्हुनि जे चवण ते कब्ज़ाखोरनि जो साथ ॾेई रही आहे। असां डिप्टी कमिश्नर मटियारी SSP मटियारी समेत सभिनी वसवारनि खां मुतालबो था करियूं त मामले जी जांच कराई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त नूरुद्दीन सनाई ऐं लखा ॾिनो अरबाब जो चवणु आहे त मुग़ल ऐं सैयद बिरादरी जो प्लाट जो तकरार आहे। असां कंहिं बि धुर जी सपोर्ट न कई आहे। असां ते लॻायल इल्ज़ाम कूड़ा आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।